आज मेरे बाबा जान जा रहे हैं कराची और अम्मी जाएंगी मीलाद पे। तो जान क्या प्रोग्राम है, मैं आ जाऊं? नहीं जान, छोटा भाई घर में है ना। न छोटे भाई अम्मा आज जुड़े हर हंध भेण जा या पांजी भेण जे दी ते मीटिंग कैंसिल करायूं नहीं कुत्ती है पुत्र। जान आज मैं रेशम गली जा रही हूँ, तो आप प्लीज आ सकते हैं? हाँ उतों मां जी चोरी घर निकरंदी रक्शे में वेंदी, रक्शे वारे के मैसेज कंदी, जान मैं यहाँ से क्रॉस कर रही हूँ, मैं बेकरी से क्रॉस कर रही हूँ, असां कुत्ते वांगे कढ जानकाओ जानकाओ। जान जी भेण के जाओ, भेणे के जा तेल तो सड़े 150 रुपयो लीटर तेल आ माया पोसड़ा। वरी इन सां ख्वार थियण लाइ अक्सर दोस्त वठी हलंदई पंहिंजो को न को, जेके वठी त वेंदा उन भेण जे चोर वरी हर 5 मिंटनि में पीउ जी फोन ईंदसि, यार बाबे जी फोन थी अचे, बाबे जी फोन थी अचे। अरे बाबा ही तोखे जंदो आहियां, तुंहिंजी माउ खे जंदो, भेण जा चुड़ सब्र त करो ॾे, उहा हिकु हंधि नथी बीहे, हेॾे पिणे जी फोन मथां फोन आहे। एॾियूं चुतूं ज़िंदगियूं आहिनि इहे, दोस ईंदी आहे न त मूंखे वॾी।